इन सूबेदार जो मथो ख़राब थियो या पेट्रोल जे महांगाई जे करे दिमाग जा पर्दा खुशक थी विया दिमाग कम ही कोन थो करे सालार खान का करोड़ रुपया तो घुरे करोड़ रुपया मथे जी खोपड़ी में एडो मेजालो अथस करोड़ रुपया ने मथे में मापंदुस। हाँ बाबा इन सूबेदार जो दिमाग खराब है ना हाशिम खान कयो पैसा दई ऐं हाशिम खान जो दिमाग परुए सुल्तान कयो दीकरू दई बाबा परुए असां जो जेकॾहिं मिट न हुजे हा न जी कंध कपे छड़िया असां बाबा यो असां के फिक्र कोने त असां जो मिट रहा जिते भी मिलई ना जेड़े टाइम ते भी मिलई ना असुल लेटाए विचीस मथे में धूड़ पातरन सा नी सको सट को सादे साले क्या तो करे बाबा सालार खान असां जो परे जो ही सही पर असां जो मित्रता है बाबा मां सालार खान के चई छड़ियो त असां जो को भी मिट माइट कोने को बाबा तू फिक्र न कर हिकड़ो चक्कर रुगो हिकड़ो चक्कर मुझे आउंट ते चढ़न न त लेटा दिखाइंदो साईं इन सुरतु ही परवो जो जैसे पटकियूं न लंदियूं न तेसई सुधरंदा ही कोन जन के चीभट ही भी हिकड़ी चीकट कंदा होता चीकट जी जी बाबा बस मुझे ये बाऊं थे तू रुगो विच में टपो न दी जा बाकी ने सुल्तु ऐं परवो जो मां मथो न फाड़ियो न त मुखे पंहिंजे पुट न चइजा बस बाबा हाणे मूंसां हवाला न कर तोखे मुंहिंजी मोकल आहे जिते बि मिलई न मथो फाड़े छॾीसि न त मां तुंहिंजो मथो फाड़ींदुसि जी भट में खिड़की थो ठाहे चीकट कढी ची ची कंदो अथसि ची ची मूंखे नथो सुञाणी मां तंगियो हाँ बाबा तंगियो खान क्या ॿुधी तंगियो खान तुझे ॾाॾे मरियात जो सॻो मासात मासात तगियो मासात न बाबा तुझे लाइ सिर्फ़ चाचो तंगियो माशाल्लाह हाणे ठीकु आहीं हाँ मां ठीकु आहियां बाबा साईं मूंखे रुगो थोड़ी इजाज़त मां तव्हांजे दुश्मननि जो अहिड़ो हशर कयां अहिड़ो त हशर कयां न जीअं तव्हांजो उन्हनि कयो जी बटन हिकिड़ी ॾिनी मान चीकट निकिरी वेंदनि चीकट ची ची कंदा वतंदई ची ची मोकल अथई सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।